मीरपुर माथेलो के रहवासी पारां क्वार्टर में 75,000 का वधिक रक़म जूं सोलर प्लेटूं चोरी कंदड़ जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे पोरियत ख़ादिम हुसैन कांधड़ो ॿुधायो त घोटकी ज़िले के मीरपुर माथेलो लेबर कॉलोनी में चोरियुनि जो आज़ार घटि न थियो। क्वार्टर में 4 सोलर प्लेटूं चोराइजी वयूं। चोर पुलिस खां ॾाढा थी विया आहिनि। एहतजाज कंदड़नि वधीक ॿुधायो त मुंहिंजी मीरपुर माथेलो लेबर कॉलोनी के क्वार्टर में जवाबदार अब्दुल फताह चनो ऐं मसीही बिरादरी सां तालुक़ रखंदड़ इकबाल मुश्ताक शहजाद इंद्रियास टीपू आबिद मसीह ऐं ॿिया असांजी गैर मौजूदगी में 75,000 खां वधीक रक़म जूं 4 सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोराए विया आहिनि। जॾहिं त चोरी जो इतलाउ मीरपुर माथेलो थाणे जे एसएचओ समेत डीएसपी नज़ीर अहमद सूमरो, एसएसपी घोटकी ऐं डीआईजी सखर के ॾिनो आहे। डीआईजी सखर एचसी गुलाम मुस्तफ़ा सूमरो के जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾियण बावजूद पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ को भी कदम नाहे खयो। हुन मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरी थी वियल सोलर प्लेटूं वापस ॾियारे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।